हमरा के सुनाते अबे पांच तरह जान बरो चोट मेहमान जी आया तो असा सोचदा सी हमरा के बुधो वाह 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 बाबा ॾाढो मज़ो आयो बाबा वाह 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 बस सदाचर तव्हांजो महिमान आयो बाबा भली आयो जी आयो बाबा हलियो हलियो अचो अन हलियो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा खुश आई चंगो भलो जोड़ मतारो न बनो सब खैर अल्लाह करे खुश जी बाबा ए बाबा बाबा हले हले हस अदा खुश है आ जाए रो अदा बाबा कर खबरूं लगी लगे वडे शहर जो तो पर हिते कीअं बंदि पियो ई चाचा साईं आऊं अवांजे ॻोठ जे स्कूल में मास्टर थी आयो हाँ मास्टर आओ बा यो चबो त अगियो मास्टर बदली दियो या हाँ चाचा आखे उनजी बदली जी खबर काने छा अब हमरा हिते हुजे त ख़बर पए न मूं अवांजी ॻाल्हि कोन सम्झी हिते स्कूल में मास्टर हो न चाचा पटल भाया पियो त हमरा कोरो है न मास्टरी ते आओ बा हाँ चाचा भाऊ सही समझो आहे त ॾिसण लाइ सम्झियो हां साईं तू लगो पे अफलातून हाँ तो मत करे चाचा स्कूल में घणा ॿार दाख़िल आहिनि यो अमा कहिड़े स्कूल में हिते अवांजे ॻोठ जे स्कूल में अमा हिते स्कूल ई कोन्हे तूं वरी ॿारनि जो पियो पुछी स्कूल कोन्हे त पोइ चाचा मास्टर कीअं था अचनि हिते अबा इहो तूं पंहिंजे साहबनि खां पुछ त हिते मास्टर छो था मोकिलीनि पर तॾहिं बि सरकार स्कूल खोलण जी इजाज़त ॾिनी हूंदी तॾहिं त चाचा हिते मास्टर अचनि था न पटल मास्टर वीचारो मुंहिंजी प्रतिभा अबा हिन तरह जो वॾेरो आहे धनी बख़्श सो हमरा खे पंहिंजो माण्हू मास्टर करे रखाइणो हो इन करे असांजे ॻोठ में सचो कूड़ो स्कूल खुली वियो भाई वॾे धणी बस का स्कूल खोला मुर्गो साला हज़ार करे छॾियो भाऊ इहा त पाण सुठी ॻाल्हि थी न ॾिसो न कंहिं बहाने हिते स्कूल त ठही वियो न ए ॿुधो वरी किथे आहे मास्तर पर भाऊ वरी बि स्कूल जी का चांहि त हूंदी हिते न को चांहि बि कान्हे न बा किथे वेली संगत हाणे गप्पल रात गुज़री वई आहे हाणे उथो त हलूं साबु हली वियो भाउ आओ माशाल्लाह पोइ माशाल्लाह बा माशाल्लाह यो वरा आऊं मास्तर जे लाइ मानी कबो खणी अचां यो लौंग जी जी तूं ईअं कर तूं मास्तर वटि वे हैं पटेल ओ लौंग जो नको घर नको तड़े तो कढा अरे हाँ हाँ जॾहिं तुंहिंजे दर ते अचां त पोइ इहा ॻाल्हि कजि मुंहिंजे दर ते अची बस फटाण अबो 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 वेली ॾाढो ज़ोर आहे ॾाढो ज़ोर आहे अल्लाह तू रहम कर मुझा मौला तू करम कर बाबा मानी खड़ी जा ना मां पहिरीं महिमान खे मानी ॾेई अचां केरु आहे बाबा अमां नओं मास्तर आयो आहे वीचारो इहो 2-3 ॾींहं ई हूंदो बाबा मास्तर अचनि छा जे लाइ था अमां महीने में वीचारा 2-3 ॾींहं लाइ त अचनि था इहो बि तोखे ॾुखियो थो लॻे हैं न बाबा मूंखे त ॾुखियो कोन थो लॻे रोज़ी रज़ाक ते आहे पोइ बाक़ी चई बि तूं थी त मास्तर छो था अचनि हैं बाबा पढ़ी त केर बि कोन थो अड़े अम्मा वीचारनि खे नौकिरी करणी को पढ़े न पढ़े हुननि जे मथे में कहिड़ो सूर पोइ बाक़ी फ़ाइदो कहिड़ो चङो चङो तूं मानी पचाए ॾे त खणी वञा वीचारो लौंग बि बुखियो वेठो हूंदो ॻोठ जो वॾेरो इहो पोड़ो चाचो आहे न
हिते को वडेरो बडेरो कोन्हे। चाचो आचारी सभिनी जो वॾो आहे, पटेल आहे। हाँ हाँ भला तूं छा कंदो आहीं? आऊं मोला बख्श जो कोन ॿुधी त मुंहिंजो न को आहे घर न को आहे तड़। पर वरी बि कुछ न कुछ त कंदो हूंदे न। भाऊ पाण आहियूं मलंग माण्हू, रिली कुल्हे ते मानी राजन ते। भला तुंहिंजो असली ॻोठ ही आहे? न न ॼाओ निपरो त ॿिए हंधि आहियां, पर यार दिलि हिन ॻोठ सां ॿधिजी वई आहे। छो का ख़ासि ॻाल्हि आहे हिते? हा ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिते को वॾो नंढो कोन्हे, हर को पंहिंजे घरां थो खाए, कंहिं वॾेरे या रेस जा मुहताज कोन आहे। कंहिं वॾेरे जा हारी त हूंदा। पाणी कोन्हे त ज़मीनूं किथां आबाद थींदियूं? पाणी कोन्हे पोइ ही गुज़र सफ़र छा थिए? सभु मालवंद माण्हू आहिनि, बसि मिड़े गुज़र सफ़र पियो थिए। सलामुकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा मास्तर तुंहिंजी मानी। महिरबानी चाचा। बाबा इहा ग़रीबाणी मानी आहे, कुकुड़ पुलाउ पाण वटि कोन्हे। इहो ढोढो ऐं ॿकीरे जो खीर आहे बाबा। चाचा इहो त पाण सुठो थियो, कुकुड़ पुलाउ जो हेराक त आम कोन्हे। चङो भला हाणे आउं हलां थो बाबा। अब वेहो न चाचा। न बाबा सुबुह जो थांव खणण लाईंदसि, पोइ यकी कचहरी कंदासीं। चल चाचा। बाबा लौंग तूं बि वेही मानी खा बाबा। हाज़िर चाचा। चङो बाबा। अच्छा हा बिस्मिल्लाह। पुट मुंहिंजी त इहा ख़्वाहिश हुई त तूं आला तालीम हासिल करीं, पर पुट मूं में हाणे एॾी पुॼत कान्हे जो तुंहिंजी पढ़ाईअ जो ख़र्च भरे सघां। अब्बा अञा तो ते हिकु ॿियो वॾो ॿारु आहे, तुंहिंजी जवान भेण घर में वेठी आहे, उनखे बि उथारणो आहे। जेसि ताईं नौकरीअ में हुअसि मूं पूरी कई पे पुट, पर हाणे रिटायर थियण खां पोइ पेंशन मां घर जो गुज़ारो ई मस्तु थींदो पुट। बाबा बाबा मूंखे हिननि ॻाल्हियुनि जो अहसासु आहे। आउं त को ॿार त कोन आहियां जो अजायो ज़िद करे वेही रहां। मुराद जा पीउ, मुराद खे अलाह सम्झ ऐं साञह ॾिनी आहे। तुंहिंजो ॿारु तुंहिंजो पुटु न खणंदो त ॿियो केरु खणंदो? बाबा नौकरियूं बि अॼुकल्ह मिलनि थियूं वॾियुनि सिफ़ारिशुनि ते, पाण वटि त का सिफ़ारिश बि कान्हे बाबा। हा सिफ़ारिश त बराबरि कान्हे। मास्तर जे पुट खे वधि में वधि मास्तरी मिलंदी, ऑफिसरी त पाण खे कान मिलंदी न पुट। मास्तरी त मुंहिंजे लाइ आइडियल नौकरी आहे बाबा। मुराद जा पीउ, मुराद जॾहिं नंढो हूंदो हो न त माण्हू पुछंदा हुअसि तबा वॾो थी छा थींदे, जवाब में चवंदो हो मास्तर थींदुसि। मास्तरी आला क़िस्म जो पेशो आहे, उस्ताद थियण में वॾो शर्फ़ आहे, पर जेको सम्झे उहा बि का सवली मिलंदी। वञी थो पंहिंजे पुराणनि साहिबनि जा दर झलिया, मन कंहिंखे लिहाज़ पइजी वञे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update. तुझी मर्जी है तो घर में सब गुंगा हो जाए ये मुझी मर्जी है ना तो तू गुंगी हो जी भले तो खेता ला रखे
तुझे तो वात में वाई कोने अच्छा बात ॾाढो थोरी कहे न ख़राब अमा ओ मां अमा ए हिकिड़ो त हिननि मां अची फाथी आहिनि हट अमा ॾो मास्तर आयो मूंखे बि ॿुधाई आउं कपड़ंदीसि छा अच्छा चाची नथी सुहिणी ॻाल्हि आहे जेका मां खे ॿुधाइण आयो आहे अरे तूं हली थो कि न मां अॼु त हिनखे मां हिकिड़ो कुटको कढां पीउ त सही ऐं फाड़ींदो ॿारनि जा मथा फाड़ींदो अरे मां तोखे बि हिकिड़ो अहिड़ो कुटको कढण मां जो यादि कंदी आहियां तौबा तौबा चाची मूं त कुझु कोन चयो अस्सलाम वालेकुम अच्छा अब आप ठीक हैं बाबा खुश हैं शमू वाला सब खैर भला यो लौंग को कौन थोड़ी सी है अल्लाह चाचा सुबह सवेरे इलाके ना निकली है वे हाँ हमरा आगे एकड़े अंदर सुखा चाहिए को ना पैर में चल ही है सुपुट चाचा आवाज सामने बेचारी घणी दिलाए हाँ बाबा आऊं वो भाई तो आया सर बाबा चवां सो तो शादी करे घर ठाहे वे पर हुनखे वणे थो रुलण हाँ चाचा हिकु ॻाल्हि पुछां हा पुछ उन राति तव्हां मूंखे ॿुधायो त अव्हांजे ॻोठ जो स्कूल ठहियल कोन्हे हा चाचा हीअ ओताक अव्हांजी आहे न ओताक अबा ही अब का ओताक है ओताक तो वॾेरनि जी थींदी आहे बाबा पर चाचा तॾहिं बि आयो वियो महिमान वड़ो त हिते ई थो रहे न बस बाबा ग़रीबाणो अछो आहे मिसकिन माण्हू आहियां जहिड़ो हाल सो प्रिया नाल चाचा अव्हांखे जेकॾहिं एतिराज़ न हुजे त आउं हिते ॿार पढ़ायां यो अबा तूं सची पची ते रहंदे जा हा चाचा सरकार इन कम लाइ त मूंखे मोकिलियो आहे सरकार त ॿियनि खे मोकिलींदी आहे पर उहे महीने में हिकिड़ो अधु ॾींहुं मुंहुं ॾेखारे हलिया वेंदा आहिनि चाचा इहो त उन्हनि वॾो ॾोह कयो आहे बाबा इन ॾोह जी सवाब जी पाण खे ख़बर कान्हे चाचा चाचा अविश नथा चाहियो त अव्हांजे ॻोठ जा ॿार पढ़नि बाबा पढ़नि भले पढ़नि पर पढ़ी छा कंदा बाबा चाचा इल्म खां सवाइ ऊंद आहे घटि में घटि पढ़ी लिखी उहे जाइल त कोन रहंदा चइबो त आउं जाइल आहियां न न न न चाचा मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु कोन हो ॿियो वरी कहिड़ो मतिलबु आहे जेको ॿ टे अखर पढ़ी वियो सो थियो सुधरियल ऐं जेको न पढ़ियो सो जाइल मुंहुं वांगुरु ईअं न चाचा चाचा अभी त मुंहिंजा बुज़ुर्ग आहियो सच करे पुछो त अव्हां लाइ मुंहिंजे दिलि में वॾी इज़त आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे त पोइ भले स्कूल खोल पर ॿारनि खां सवाइ स्कूल हलंदो कीअं बाबा चाचा ही हेतिरा सारा ॿार जो ॻोठ में तुंहिंजो छा ख़्यालु आहे ॿार आहिनि वांदा जो ईंदा हे ॿार त ठहियो पर ॿारनि जा माइट राज़ी कोन थींदा चाचा चाचा अव्हांजी मदद हूंदी त उन्हनि जे माइटनि खे बि राज़ी करे वठंदासीं चङो भला हाणे आउं हलां थो जेकॾहिं वेही थकिजी पई त ॿाहिरां वड़की अचिजे ठीकु आहे चाचा चङो बाबा चलो मथो फाड़े छड़ियो सारा अरे घोड़न हेस ही छा थियो अरे घोड़न कोन आयो आ ओ कने ते पहुचा त तवार छोरन पत्थर आया आहिनि के अरे छापाने रमू ओ साणन कढ साबू वारो रोड छोरो परतो बोयो ने
हाय हाय शफन ई रमू चलिया थिया छा जो पीए के पत्थर हणी रत मां गाणो करे छडियो अरे हो कोन थाने ओ मुखे चरो समझी पत्थर आया तो छिता थिया इन छोरा भला बुध तो पाण ॾिठो त शफन ई रमू तो के पत्थर आया न अरे अरे वडी हरी ठजो पाजा छोरा ने सजानी तुसे अतो जो आया जा ए अल्लाह जे मतानो उन छोरे परते पत्थर आयो जे हाड़ू गनते रखो पंजन ते कखा अचन ते घर में लट्टी ना अगर बथो न भगवान तो मुजो नालो मोलू डाए मुजो नालो ए ठयो बचड़न जा मथा तो बने लठ सा अप्पा की को पत्थर जरिए ची लगी अथस त मुरसालू वेलूर पे वने ए जो पत्थर आया थन सुबाने कोहारी वणंदा पो तुझे या ठरंदो खैर केड़ी पियो गालियूं करी मथे में धक लगो आयस तो मगज खराब थी वियो खिल जो धा पुट जड़िया थी ना ओ इयो ॾिसां भला केतिरो धक लगो आई आयो का पुछड़ो को धकड़ो लगो आहे छुट्टी वेंदो ॿिया अरे ओए तो चवा तो मथो बा धकन दुश्मन हां दुश्मन दे अरे छोरा तार को अचो त घर में दुश्मन थो पालिया ना घर में भी हारी वठो आया मां अबो घर लाऊं न बा घर लासे तो बाबा मारी न जरे हुंदा थी ना पोर लगा दे तो बोल साली बकरन जे वाड़ में हली वही तारो हां यार ठीक है हल तो हलो यो वरी केड़ी उथ वेला रणी थई शफन ई रमू ने घर को ना आया इन ए हुंदा ने रोल पलटी दा गड में वरी छा एडी रात अची थी आ हियर साणन गड केर हुंदो हर को पंजे घर में बैठो हुंदो बचड़ा बेचारा भूख ते हुंदा सुबह का वठी मुझे बचड़न बेचारन मानी जो टुकर भी न खादो आ भले त खबर पवे ने ए तो खे तो औलाद जो को उल्को ही ना है बचड़ा बेचारा अलाए किथे नागुन बलान में पिया हुंदा सुबाणे वरी कुछ थी पे त पानी मुठासी न चो मारे वञा न थो वञा सो ने दिसी थो अचा न चंद्रन खे मां त इन काड़ में फसी वया और बिया रहना दो ए बकरे की वाड़ में लिखा बैठा है हेलो माणू थी माणू बारन जा कन्हैयाणी गाड़ा करे छड्या आइन हेलो अरे बिया वरी अड़ी हरकत कई थव त मुंढियो मरोटे जबल से फिटी कंदो मारो जबल ते फिटो कई तो आइन भी निंदण का तोबा ना पना ये जो मौला बख्श कचहरी में कोने को मौला बख्श मथो पड़ायो घर में बैठो थी यो वरी किया रांद कंदे संदसी बारन जो पिथर वनी मथे ते लॻस हमरा मथो लोग या गाल मौला बख्श मुंह ते न कजई हमरा कावड़ जी पौंदी आ चाचा मुखे खोटिया कयो आहे बुधाई दो साज अदा हाने कचहरी जी घणी हाने कम जी गाल बुधो कम मुंहिंजो कोन्हे मास्तर जो आहे मास्तर हाणे तूं पाण ॿुधाई भाइरो अव्हां खे त ख़बर आहे त सरकार मूंखे अव्हां जे ॻोठ में कहिड़े कम सां मोकिलियो आहे
आऊं अवां जा ॿार पढ़ाइण आयो आहियां, तंहिं करे पंहिंजा पंहिंजा ॿार स्कूल में मोकिलियो। अवां जी महिरबानी थींदी। स्कूल में? मास्तर ये स्कूल आहे किथे? बाबा मूं मास्तर खे मोकल ॾिनी आहे, जेकॾहिं ॿार पढ़नि था त पोइ भले हिते स्कूल खोले। हाणे बसि वियो, इहो बहानो बि ख़तमु थियो त ॻोठ में स्कूल कोन्हे को। ॿेली असांजा ॿार पढ़ी कहिड़ा त वञी कलेक्टर थींदा। पर भाऊ इल्म हासिल करण में को ऐब त कोन्हे, इहा त पाण सुठी ॻाल्हि आहे। ॿेली मास्तर ॿार पढ़ंदा त खरी पवंदा, ए पोइ न को कम जा न को कार जा, पोइ न को माल चारींदा न को कंहिं कम मां हथ वञाईंदा। ॿेली मास्तर असांखे अहिड़ो पढ़ाइण ई कोन खपे। वाह मास्तर तोखे अहिड़ो शौक़ु आहे त कंहिं ॿिए हथ पढ़ाए। मास्तर ॿारनि जे मालिकनि जूं ख़बरूं ॿुधाई, हाणे पाण हलूं था। बाबा तूं बि चादर ताणे सुम्ही कर निंड। अबा हुननि जा पंहिंजा ॿार आहिनि, पढ़ाइनि न पढ़ाइनि संदनि मर्ज़ी, पाण हलूं था। चङो भला हाणे हला भई।